वेलकम बैक नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध हुकूमत एहतजाज कंदड़ हेड मास्टरनि खे पको करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद जा ॿ धारदार फ़ैसिला आया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हिक बेंच उस्तादनि खे न कढण ऐं ॿी बेंच उस्तादनि खे 2 महीननि अंदरि पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान वठण जो हुकुम ॾिनो हो। असीं हेड मास्टरनि जे कारकर्दगी मां मुतमिन आहियूं। हिननि स्कूलनि खे तमामु सुठो संभालियो आहे। ख़बर मथे पहुचाई पिया, सिंध हुकूमत एहतजाज कंदड़ हेड मास्टरनि खे पको करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद जा 2 धारदार फ़ैसिला आयल आहिनि। उस्ताद पंहिंजे वकीलनि सां राब्तो करे को हतमी फ़ैसिलो ॾियारनि त जीअं अमल करे सघिजे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी झंडेर खां। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि? दौरान इहो वाज़े कयो आहे त कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल 950 खां वधीक हेड मास्टर जेके कराची में एहतजाज करनि पिया, इहे IPA जे थ्रू कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कया विया हुआ। हाणे हू मुस्तक़िल मुक़ररनि लाइ एहतजाज करनि पिया। अॼु सईद गनी वाज़े कयो त खेनि मुस्तक़िल बुनियादनि ते मुक़ररु करणु सिंध सरकार जे अख़्तियार हेठि नाहे। सिंध सरकार या तालीम खातो चाहे थो त इहे हेड मास्टर तालीम खाते अंदरि रहनि। उन्हनि जी कारकर्दगी ऐं परफॉर्मेंस मां डिपार्टमेंट मुतमिन आहे, पर छाकाणि त अदालती फ़ैसिलो रुकावट बणियल आहे, इन करे इहो मामिलो रोडनि रस्तनि ते या एहतजाज वसीले हल थियण बजाए अदालती फोरम ते हल थींदो ऐं क़ानूनी मामिलो आहे। अॼु सईद गनी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में वाज़े कयो आहे त कराची हाई कोर्ट ऐं हैदराबाद हाई कोर्ट जा 2 अलॻि आर्डर आहिनि। इन हवाले सां जेसीं ताईं उन्हनि आर्डरनि ते को हतमी फ़ैसिलो नथो अचे, तेसीं ताईं सिंध सरकार हिन मामले में कुझु बि नथी करे सघे। सिंध सरकार हेड मास्टर्स खे मुस्तक़िल करण जे हक़ में आहे, पर अदालती फ़ैसिलनि जी तामील करण बि सिंध सरकार जे लाइ लागू आहे। इन करे हू उन उस्तादनि खे सलाह ॾिनी आहे त हू एहतजाज करण बजाए पंहिंजे स्कूलनि में वञनि ऐं हीउ क़ानूनी मामिलो आहे इनखे अदालत जे फोरम ते वञी हल कराइनि। जी ठीक है गाज़ी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।